कश्मीर में खबर ईंदा हलूं त कश्मीर में वधंदड़ गर्मी सबब गरीब ऐं पोरियत तबको सख्त मुश्किलातुनि के मुंहुं ॾेई रहियो आहे। तेज़ गर्मी रोज़मर्रा जी ज़िंदगी के मुतासिर करे छॾियो आहे, जॾहिं त शहरी सख्त परेशानी में मुब्तला आहिनि। इन हवाले सां वधीक ॾिसूं था मलिक बरकत अली जी हीअ रिपोर्ट। जी बिल्कुल इंड मस मौजूद आहियूं कश्मीर मेन चौक ते। कश्मीर में इलाही गर्मी उंदे सुंदे है। कश्मीर जा शहरी जेको आहिनि गर्मी सबक जो है काफ़ी मुश्किलातुनि के मुंहुं ॾेई रहिया आहिनि। अचो था कश्मीर जी गरीब आवाम सां ॻाल्हि ॿोल था कयूं, वो गर्मी के मुश्किलात के मुंहुं ॾियनि था। कश्मीर में गर्मी बला रही गर्मी एतिरो आहे, गर्मी एतिरो हद को ॿार न बिजली आहे न छा आहे। तेज़ आहे 50 कुझु मथे आहे, 50 ताईं पकी आहे। तकलीफ़ तो घणी आहे, बिजली लाइट भी बंद आहे। ॾाढी गर्मी आहे, सफ़ा यकीन कंदो रही सघूं नथा हिते। एतिरी गर्मी आहे रोज़ी करण कोई तंग थी विया आहियूं। मुश्किल ॾाढी आहे, गर्मी 50 खां मथे आहे, बिजली आहे किथे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।